इम्तियाज मीर के कत्ल में पाबंदी मढ़ल तंजीम लश्कर सारुल्लाह मुलविस आहे केस इसराइल की हिमायत के इल्जामन हेठ कत्ल किया वियो। गिरफ्तार जवाबदारन अजलाल शहाब फराज ऐं एहसन अब्बास इम्तियाज मीर के कत्ल करण जो एतराफ़ करे छॾियो आहे। सिंध जे घरू वज़ीर ज़ियाउल लंजार IG सिंध ऐं AIG कराची सां गॾु प्रेस कॉन्फ्रेंस से विढ़ाईंदे इम्तियाज मीर के मुखबरी करे कत्ल किया पियो। जवाबदारन वटां वारदात में इस्तेमाल थियल हथियार बरामद किया विया आहिनि। जवाबदार इजलाल पहिरीं बि गिरफ्तार थी चुको आहे। PB चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी की जमायत उलमाए इस्लाम के सरबराह मौलाना फजल रहमान सां इस्लामाबाद मुलाकात मुल्की सियासी सूरत हाल ते ख़यालन जी डेबट आज़ाद कश्मीर में हुकूमत ठाणे के हवाले सां सलाह मशवरा। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त हू अफगानिस्तान के हवाले सां मौलाना फजल रहमान जूं तजवीज़ूं ऐं ख़दशात सैदर आसिफ़ अली ज़रदारी ताईं पहुचाईंदो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ जिन ॾींहनि जे दौरे ते सऊदी अरब पहुची वियो। नायब वज़ीर आज़म साद जारी काबीना जा सीनियर मेंबर भी वज़ीर आज़म सां गॾु आहिनि। पर ॾेही खाते जे तर्जुमान मूजिब वज़ीर आज़म शहबाज शरीफ रियास में फ्यूचर इन्वेस्टमेंट इनिशिएटिव जी 9 इजलास में शिरकत कंदो। आलमी अॻवान सीड़पकार ऐं पॉलिसी साज़ शरीक थींदा। जिद्दत पायदारी मुआशी शमूलियत ऐं जियो पॉलिटिकल चैलेंजिस ते गौर वीचार कयो वेंदो। वज़ीर आज़म दौरे दौरान वापार सीड़पकारी तवानाई ऐं अफरादी क़ुव्वत जे शोबनि में सहकार ते ॻाल्हि ॿोल कंदो। वज़ीर आज़म ॿियनि आलमी अॻवाननि ऐं तंज़ीमुनि जे सरबराहनि सां मुलाक़ातूं कंदो। इलाक़ाई ऐं आलमी मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि कई वेंदी। फील्ड मार्शल सैयद आसिम मुनीर जो उर्दन जो सरकारी दौरो। उर्दन के बादशाह अब्दुल्ला सां मुलाक़ात। ISPR मौजूद मुलाक़ात दौरान दिफ़ा ऐं सिक्योरिटी जे शोबनि में बितरफ़े सहकार खे हथी बठाइण ऐं ख़िते जे मामलनि ते ख़यालनि जी ॾे वठि। फील्ड मार्शल पारां पाकिस्तानी अवाम हुकूमत ऐं हथियारबंद फ़ौजुनि जी तरफ़ां उर्दन जे बादशाह लाइ नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार। उर्दन सां भाइरनि जहिड़नि लाॻापनि खे वधीक मज़बूत बणाइण जो अज़्म। उर्दन जे बादशाह अब्दुल्ला पारां पाक फ़ौज जी पेशेवराननि सलाहियतुनि ऐं इलाक़ाई अमन ऐं इस्तेहकाम जे लाइ किरदार जी बखाण। फील्ड मार्शल जे उर्दनी चेयरमैन ज्वाइंट चीफ ऑफ स्टाफ साहब मुलाक़ात जनरल हेडक्वार्टर्स आमद ते सैयद आसिम मुनीर के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। इस्तांबुल में पाकिस्तान ऐं अफगान तालिबान विच में ॻाल्हियुनि जो टियों दौर जारी। अफगान तालिबान ख़्वारिजनि जी सरपरस्ती ख़त्म करे पाकिस्तान पंहिंजे उसूली मौक़िफ़ ते क़ाइम। पाकिस्तान जो मौक़िफ़ आहे त अफगान सरज़मीन के पाकिस्तान जे ख़िलाफ़ दहशतगर्दी जे इस्तेमाल खां रोकियो वञे। ज़रियनि मौजूद नाकारी ऐं परॾेही असरनि जे बावजूद पाकिस्तान ऐं दोस्त मुल्क संजीदगी सां ॻाल्हियुनि खे अॻिते वधाइण जी कोशिश करे रहिया आहिनि। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह कराची में ट्रैफिक रेगुलेशन एंड साइटेशन सिस्टम जो इफ्तिताह करे छॾियो। सन से वणा आहे त सिंध हुकूमत डिजिटलाइज़ेशन जी तौर में कदम रखी छॾियो आहे। कराची में डिजिटल चालान सिस्टम जी शुरूआत अॼु खां थी रही आहे। डिजिटलाइज़ेशन सां कराची शहर में निज़ाम में शफ़ाफ़ियत ईंदी ऐं ट्रैफिक जे निज़ाम में बहितरी ईंदी। पुलिस जी वेरिफिकेशन सिस्टम खे बि डिजिटलाइज़ कयो पियो वञे। फेसलेस ट्रैकिंग सिस्टम सॼी सिंध में पखेड़ियो वेंदो। जदीद टेक्नोलॉजी ज़रिए शफ़ाफ़ हुक्मरानी सिंध हुकूमत जो अज़्म आहे। घरू वज़ीर ज़ियाउल लंजार जो चवणु आहे त रोडनि जी हालत ट्रैफिक ऐं सिग्नल्स खे बहितर बणाइणु वेंदो। ट्रैफिक मैनेजमेंट कमेटी ठाही वेंदी। ट्रैफिक सिस्टम जी बहितरी लाइ गॾिजी कमु कयो वेंदो। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील इनाम अहमद तरफ़ां पाकिस्तान जे नाले वारनि मीडिया एंकर पर्सन्स जे मान में ख़ुसूसी आजियाणो। पीपल्स पार्टी लेडीज़ विंग जी मरकज़ी सदर फरियाल तालपुर नदीम अफजल चंद नयर बुखारी कमर जमा ख़ायरा ऐं ॿियनि जी शिरकत। तक़रीब में नाले वारनि सहाफ़िन तजनिकारनि ऐं मीडिया सां वास्तो रखंदड़ शख़्सियतुनि जी वॾे अंग में शिरकत। मुल्की सियासी सूरत हाल जमहूरी अमल जी मज़बूती मीडिया जी आज़ादी ऐं मीडिया जे इदारनि खे पेश ईंदड़ चैलेंजिस ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल। आज़ाद उम्मीदवार ऐं मुस्तक़िम मीडिया मुल्क जी जमहूरी बका लाइ अणचर आहे। तक़रीब में शिरकत कंदड़नि जो इत्तफ़ाक़ फरियाल तालपुर जो चवणु आहे त आज़ाद मीडिया कंहिं बि जमहूरी मुआशरे जो बुनियाद आहे। पीपल्स पार्टी मीडिया सां हर मुमकिन सहकार जारी रखंदी। शर्जील इनाम अहमद जो चवणु आहे त शफ़ाफ़ ॼाण ऐं अवामी आगाही लाइ सिंध हुकूमत हर मुमकिन सहकार जारी रखंदी। पीपल्स पार्टी हमेशह इज़हार जी आज़ादी ऐं मीडिया जे हक़नि जो एहतराम कयो आहे। मीडिया मुआशरती सुधारण ऐं जमहूरियत जे इस्तेहकाम में बुनियादी किरदार अदा करे थी।
कश्मीरी अवाम सां यकजहती जे इज़हार लाइ ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ इस्लामाबाद में परॾेही ऑफिस खां डी चौक ताईं रैली कढी वई। सरकारी मुलाज़िमनि शागिर्दनि आम शहरनि जी वरेंग में शिरकत। वफ़ाक़ी वज़ीर अमीर मकाम बि शरीक। शाराए दस्तूर पार्लियामेंट हाउस ऐं डी चौक ते कश्मीर बणजंदो पाकिस्तान जा बैनर ऐं पोस्टर्स लगाया पिया। मुल्क जे ॿियनि वॾनि शहरनि कराची, लाहौर, पेशावर, मुज़फ़राबाद गिलगित में भी कारे दिहाड़े के सिलसिले में एहतजाजी रैलियूं कढी वयूं। सुबुह 10 वॻे कश्मीरी शहीदनि जी यादि में 1 मिनट की ख़ामोशी भी इख्तियार कई वई। वालर कश्मीर जो मसलो हल थियण ताईं ॾखण एशिया में अमन मुमकिन नाहे। गॾियल क़ौमुनि ते इहा ज़िम्मेवारी लागू थिए थी त इहा कश्मीरी अवाम जे हक़ में पंहिंजो किरदार अदा करे। सदर आसिफ़ ज़रदारी ऐं वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो कश्मीर जे कारे दिहाड़े जे मौक़े ते पैगाम। सदर आलमी बिरादरी ख़ासि तौर ते गॾियल क़ौमुनि ऐं आलमी इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि खे ज़ोर ॾिनो त उहे भारत खे वालर कश्मीर में इंसानी हक़नि जी संगीन भनकड़नि ते जवाब ॾे करार ॾियनि। भारतीय ज़ुल्मनि खे बिना देर बंदि कराइण लाइ क़दम खणे। वज़ीर आज़म चयो त ॾखण एशिया में डिघे मुदे वारो अमन ऐं इस्तेहकाम इन वक़्त ताईं मुमकिन नाहे जेसिताईं वालर कश्मीर जे इक़रार जो मुनसिफ़ाणो ऐं पुरअमन हल गॾियल क़ौमुनि जे लाॻापियल ठहराउनि ऐं कश्मीरी अवाम जे ख़्वाहिशुनि मुताबिक़ नथो करे। पाकिस्तान जो जम्मू कश्मीर ते मौक़िफ़ वाज़ेह ऐं उसूली आहे। पाकिस्तान हमेशह कश्मीरियुनि जी सिफ़ारती इख़लाक़ी सपोर्ट जारी रखंदो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम। कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त अॼु तारीख़ उन ॾींहं जी यादि ॾियारे थो। भारतीय फ़ौज 1947 में कश्मीर जी गैर क़ानूनी कब्ज़ो कयो हो। 7 ॾहाकनि खां ज़ुल्म ऐं ॾाढ बावजूद कश्मीरियुनि जो अज़्म, हौसलो ऐं जिदोजहद अॼु बि जारी आहे। आलमी बिरादरी पंहिंजी ज़मीर जो आवाज़ ॿुधंदी कश्मीरी अवाम जे हक़नि खे यकीनी बणाए कश्मीर की आज़ादी ऐं इंसाफ़ मिलण ताईं कश्मीरियुनि जी हिमायत जारी रहंदी। कश्मीरी अवाम सां यकजहती जे इज़हार लाइ ऐं भारतीय ज़ुल्मनि ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में भी रैलियूं। तालीमी इदारनि में भी कारे ॾींहं जी मुनासिबत सां ख़ासि तक़रीबूं। शागिर्दनि कश्मीरी अवाम सां ऐके जो इज़हार ऐं आज़ादी वारे अज़्म जो वर्जाब कयो। हैदराबाद, जाम शोरो, मटियारी, टंडोलाया, नौशरो फिरोज़, नवाब शाह, सखर, खैरपुर, कंदकोट, तंगवाणी, दादू, गंबट कंडियारो, कंबर, बहराम, नसीराबाद, रड़ी, शहदादपुर, उमरकोट, मिठी, नंगर पारकर, डीपलो, नवदेरो, मीरो खान, गुड्डू, मीरपुर बुरड़ो, रानीपुर, रड़ी, वारा, जाती, काजी अहमद, सांगड़, तलार, सामारो, टंडोजाम, टंडोबागो, थाणे बुला खान, ठरी मीरवा समेत ॿियनि शहरनि में रैलियूं। अॻवाननि आलमी बिरादरी खां मुतालबो कयो आहे त वालर कश्मीर में इंसानी हक़नि जी भनकड़नि जो नोटिस वरितो वञे ऐं कश्मीरी अवाम खे उन जो हक़ ॾियारण में किरदार अदा करणु घुरिजे। सिंध के वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो कश्मीर जे कारे दिहाड़े ते कश्मीरी अवाम सां यकजहती जो इज़हार। वॾे वज़ीर जो चवणु आहे त कश्मीर पाकिस्तान जी साह जी जॻह आहे। असां पंहिंजे कश्मीरी भाइरनि सां गॾु आहियूं। दुनिया खे भारत जे ज़ुल्मनि ते ख़ामोश न रहणु घुरिजे। गॾियल क़ौमूं कश्मीरी अवाम खे हक़ ॾियारी। सिंध हुकूमत कश्मीरी अवाम सां यकजहती जो अज़्म करे थी। कश्मीर ते भारतीय कब्ज़ो गॾियल क़ौमुनि जे ठहराइण जी भनकड़ी आहे। कश्मीरी अवाम जूं कुर्बानियूं ज़ाया न थींदियूं। कश्मीरी अवाम जी आज़ादी वारी जिदोजहद जल्द रंग लाईंदी। 27 अक्टूबर तारीख़ जो एक कारो ॾींहुं आहे। 27 अक्टूबर भारतीय फ़ौज कश्मीरी अवाम जी मर्ज़ी ख़िलाफ़ वादी ते कब्ज़ो कयो। 27 अक्टूबर असांखे यादि ॾियारे थो त ज़ुल्म आरज़ी आहे पर आज़ादी जी जिदोजहद दाइमी आहे। कश्मीरी अवाम जी हिम्मत, सबर ऐं साबित क़दमी दुनिया जी मज़लूम माण्हुनि लाइ मिसाल आहे। पाकिस्तानी अॼु पंहिंजनि कश्मीरी भाइरनि ऐं भेनरुनि सां ऐके जो इज़हार कनि था। सिंध जे सीनियर वज़ीर शर्जील नामेमर जो कश्मीर जे कारे ॾींहं ते पैगाम पिणु चवणु आहे त हिकु ॾींहुं गॾियल क़ौमुनि जी करारदादुनि मूजिबि कश्मीरी अवाम खे ज़रूर पंहिंजा हक़ मिलंदा। कश्मीरियुनि सां यकजहती जे इज़हार तौर मकानी इदारनि वारे वज़ीर नासिर हुसैन शाह जी अॻवानी में कराची में रैली कढी वई। पीपल्स सेक्रेटेरिएट खां कायदे-ए-आज़म जी मज़ार ताईं निकितल रैली में वॾे अंग में शहरी शरीक। नासिर हुसैन शाह जो चवणु आहे त कश्मीर बाबति भारत जी कूड़ी प्रोपेगेंडा बिलावल भुट्टो ज़रदारी जी दिलेराणी मौक़िफ़ सबबि पाण भारत जे गले में फासी पई आहे। बिलावल हर फोरम ते कश्मीरियुनि जो आवाज़ बणियो आहे। असां कश्मीर खे पाकिस्तान जो हिस्सो सम्झूं था। कश्मीरियुनि जी सिफ़ारती इख़लाक़ी हिमायत जारी रहंदी। बलूचिस्तान ज़िले के तुर्बत में डिप्टी कमिश्नर केस की गाड़ी ते रिमोट कंट्रोल ज़रिए बम हमलो।
पुलिस एहलकारन समेत 8 ॼणा ज़ख़्मी। हमले में DC केज बशीर अहमद बुड़च महफूज़ रहियो। ज़ख़्मियुनि खे अस्पताल मुंतक़िल कयो वियो। तुर्बत पुलिस मौजूद केज जे ज़िले हेडक्वार्टर तुर्बत में थाणे रोड ते उन वक़्तु धमाको थियो जॾहिं DC केज मेजर रिटायर्ड बशीर अहमद बुड़च जी गाॾी उतां गुज़री रही हुई। धमाके सबबि 5 गाॾियुनि ऐं इमारतुनि खे नुक़सान पहुतो। धमाको मोटरसाइकिल में नस्ब रिमोट कंट्रोल बम ज़रिए कयो वियो। अटकल 15 किलो बारूदी मवाद इस्तेमाल थियो। सिंध हाई कोर्ट मीरपुर ख़ास सर्किट बेंच डॉक्टर शाहनवाज़ कुंभर जुमण वारसनि खां खसे बेहुरमती करण ऐं बाहि ॾेई साड़ वारे केसनि में 3 जवाबदारनि जूं ज़मानत वारियूं दरख़्वास्तूं रद्द करे छॾियूं। अदालत 3 जवाबदारनि मौलवी अहमद शाहाणी, अब्दुल गफ़ार रांगड़ ऐं महबूब सांद जी ज़मानत वारियुनि दरख़्वास्तुनि ते फ़ैसिलो ॿुधायो। सिंध हाई कोर्ट PPMPA ॼां महताब ॾहर हमले केस में शहरयार शहर संदसि पुट जहांगीर शहर जी अबूरी ज़मानत में बात करे छॾी। सिंध हाई कोर्ट सखर बेंच में ॿुधणी दौरान शहरयार शहर संदसि पुट जहांगीर शहर अदालत में पेश थिया। अदालत शहरयार शहर ऐं जहांगीर शहर जी अबूरी ज़मानत में 2 ॾींहनि जी वाद कंदे केस जी ॿुधणी 29 अक्टूबर ताईं मुलतवी करे छॾी। सिंध जी सकाफ़ती ॾिहाड़ो 7 दिसंबर ते मल्हायो वेंदो। सिंधी मीडिया जो ऐलान। सिंध जे सकाफ़ती ॾींहं जी मरकज़ी तक़रीब कराची प्रेस क्लब आॾो थींदी। सिंधी इलेक्ट्रॉनिक मीडिया जे CEOs ऐं MDs जी कराची में गॾिजाणी। आवाज़ TV जे CEO फैज़ ब्रोही, सिंध TV जे MD अजित कुमार आहूजा, KTN जे CEO अतर काज़ी, महरान TV जे CEO गुलाम नबी मोराई ऐं धरती TV जे CEO सोहेब ज़रदारी जी शिरकत। सकाफ़ती दिहाड़े जी मरकज़ी तक़रीब हर साल जीअं हिन भेरे बि कराची प्रेस क्लब साम्हूं कराइण जो फ़ैसिलो सिंधी मीडिया जे CEOs ऐं MDs चयो आहे त हज़ारे वरिय ॻाटी सिंध जी सकाफ़त, अमन, मोहब्बत ऐं भाईचारे जो पैगाम ॾिए थी। सकाफ़त जो ॾिहाड़ो मल्हाइण जो मक़सदु सिंध जी तारीख़ी सुञाणप खे आलमी सतह ते रोशनास कराइणु।